बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सोना साईं, हिन अज़ीमुशान प्रोग्राम में हिन तकरीब जेके मुझे उस्ताद साईं ख़ान मोहम्मद उर्फ़ ख़ानन साईं जो किताब जेको आयो तव्हांजे अॻियां ख़ानन ख़ादिम ख़ैरुल वरा जो ॾाढी ख़ुशी थी, ॾाढी मुसरत थी, दिल के ॾाढो जेको मसरूर थियासीं। साईं जो किताब, साईं जी मेहनत, उस्ताद ख़ान मोहम्मद चाचड़ जी मेहनत, उन जो मयार बचपन खां वठी जेको साईं जन नात ख़्वानी में टाइम ॾिनो, सना ख़ानी में उस्ताद ग़ुलाम नबी महेसर ऐं फ़कीर उस्ताद लीमो जानण साईं उन टाइम में उन्हनि ग़ज़लनि सां हिन जो ॻाइण ऐं सुहिणो टाइम गुज़ारण असां संदुनि खे मुबारकबाद पेश करियूं था। ऐं असां वटि उहे त लफ़्ज़ ई कोन्हनि जेके अॼु साईं जे बारे में असां ॻाल्हायूं, छो त हिन जी महिनत जेकी आहे उहा तव्हांजे साम्हूं आहे। गौसिया जमायत में वञो या मुख़्तलिफ़ जमायतुनि में साईं जो हिकिड़ो वॾो नालो आहे ऐं अल्लाह ताला हिन खे अञा बि कामयाबियूं कामरानियूं हासिल कराईंदो ऐं अल्लाह ताला हिन खे सदाईं आबाद शाद रखंदो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।